सभई दीवारन सां तुंहिंजा भारी बुर्ज लुडन तूं हीनो आ हथियारन सां तुंहिंजा हथियारन निहायत क़ाबिल एहतराम सिंध गवर्नमेंट जा मुलाज़िमीन हिन काफ़िले में सभई साथ ईंदड़ साथी तव्हां सभिनी खे सलाम। निहायत अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो हेतिरे वक़्त खां वठी सिंध जे हर खाते जा मुलाज़िम एहतजाज में रुधल आहिनि। एहतजाज में सॼो जेको कार वहिंवार आहे उहो ठप लॻो पियो आहे। उन जे बावजूद बि गवर्नमेंट जे तरफ़ां सिटिंग जेका गवर्नमेंट आहे उन जे तरफ़ां कंहिं क़िस्म जी का ख़ासि मोट कान मिली आहे। इहा इलाही ॾुख ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पाकिस्तान में सभ खां वॾी जमहूरियत जी दावा कंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन जॾहिं मुख़्तलिफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे चए थो त आउं रिक्वेस्ट कयां थो CM खे त हू मुलाज़िमनि सां ॻाल्हाए, पर उन जी उहा रिक्वेस्ट अञा ताईं शायदि CM साहब जे कन ताईं कोन पहुती आहे। उन खां पोइ हू चए थो जेकॾहिं सिंध जा मुलाज़िम 6 तारीख़ ते बिलावल हाउस ईंदा त वेलकम कंदुसि। अरे बाबा, महीने खां 1.5 महीने खां एहतजाज हले पियो, तूं 6 तारीख़ जो इंतज़ार छो थो करीं? तूं हुकुम ॾे CM खे त मसइलो हल करे न। त ही मसइला ही जेके मुलाज़िम जेके सरापा एहतजाज आहिनि, रोडनि ते आहिनि, रस्तनि ते आहिनि, तालीमी इदारा बंदि आहिनि, सिविल अस्पतालूं बंदि आहिनि, नंढा वॾा जेके ॿिया इदारा आहिनि उहे सभु बंदि आहिनि। अञा ताईं एतिरो वॾो नुक़सानु थी चुको आहे। अञा केतिरे नुक़सान जी जो तूं इंतज़ार जो करी? तूं हुननि खे हुकुम ॾे त बाबा मुलाज़िमनि सां ॻाल्हायो, मसइला हल करे। हीउ जेको एहतजाज हले पियो, हीअ इंटरनेशनल लेवल ते तव्हांजी जेका बदनामी थिए पई, जेका बेइज़ती थिए पई, हीउ रोज़ लखनि जी तइदाद में जेके लानतूं, जेके मलामतूं, जेके तव्हांजे ख़िलाफ़ नारा लॻनि पिया, उहे तव्हां ख़तमु करायो न। जेकॾहिं तव्हां जमहूरी पार्टी जा लीडर आहियो, चेयरमैन आहियो, त तव्हां इहे मसइले खे हल कराए, मसइलो हिकिड़े पासे ख़तमु कराए। ही लानतूं पंहिंजे पार्टी जे तरफ़ां या पंहिंजे पार्टी जे अॻुवाणनि जे जेके उन्हनि जे ख़िलाफ़ लॻनि पियूं उन्हनि खे ख़तमु करायो। पर हू चए थो न, तव्हां 6 तारीख़ भले अचो, माना 6 तारीख़ ताईं बि असीं एहतजाज में हुजूं, 6 तारीख़ ताईं बि असीं मुसलसल इहे इदारा बंदि करे वेठा हुजूं। चेयरमैन साहब जो शायदि ख़्यालु इहो ई आहे। तो इहा जेकॾहिं हुनजो ख़्यालु आहे त इहा पक ॼाणो त असीं 6 तारीख़ ताईं त छा, पर उन खां पोइ बि जेकॾहिं असांजा मसइला हल न थिया त असीं मुसलसल एहतजाज में आहियूं ऐं रहंदासीं। तंहिंजे करे हौश खां कमु वठो। ही तव्हां पंहिंजो सियासी नुक़सानु पिया करियो। हुकूमत जो नुक़सानु थिए न थिए, पर सियासी नुक़सानु ज़रूरु थिए पियो, छो त सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। सिंध जो हर बाशऊर माण्हू हिन एहतजाज में शामिल आहे। सिंध जी सॼी प्रेस सिंध में हिन एहतजाज में शामिल आहे। त इहो तव्हांजे सियासी हवाले सां तव्हांजे सियासी मौत के बराबरि थिए पियो। मुस्तक़बिल में तव्हां कहिड़े मुंहं सां माण्हुनि वटि वेंदा, कहिड़े मुंहं सां तव्हां उन्हनि वटि वर्कीअ लाइ वेंदा, कहिड़े मुंहं सां तव्हां उन्हनि वटि पंहिंजूं ॻाल्हियूं खणी वेंदा, कहिड़ो प्रोग्राम खणी वेंदा? तव्हां सिंध जे लखनि मुलाज़िमनि खे त रुलाए छॾियो आहे, बाक़ी ॿियो तव्हां छॾियो छा आहे? तंहिंजे करे बिलावल साहब खे इहा गुज़ारिश आहे त हू 6 तारीख़ जो इंतज़ारु न करे, बल्कि जेतिरो जल्द थी सघे अॼु ई सुभाणे इहो मसइले खे हल कराए ऐं हिनखे पाबंद करे CM खे त बाबा तूं वेही मुलाज़िमनि सां ॻाल्हाए, मसइला हल कराए, हिनखे मामले खे ख़तमु कराए, त जीअं वधीक बदनामी न थिए, वधीक जेका इंटरनेशनल मीडिया हुजे या नेशनल मीडिया हुजे उन ते जेका बदनामी थी वई न थिए। त इहा महिरबानी करे चेयरमैन साहब खे इहा गुज़ारिश आहे त तव्हां बिल्फौर इहे मसइला हल कराए, मुलाज़िमनि मां बेचैनी ख़तमु करियो, हीअ एहतजाज ख़तमु करायो। इहा तव्हांजे लाइ बि वधीक बहितर आहे ऐं सिंध जे इदारनि जे लाइ वधीक बहितर आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।